अठमोरी शहर के मेन चौक सदाबा रेगुलेटर के जमीन ते गैरकानूनी तौर घरन ऐं दुकानन के इरिगेशन अमलो पुलिस साण करे ड्राई पट करे छड़ियो। जड॒हिं त अब्दुल गफूर बिरोही, अब्दुल रहमान गोरचाणी, हाजी अली दोस्त बिरोही, मलक नवाज चांडियो, मौलाना रज़ा मोहम्मद ऐं अवाम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हाणे बेरोज़गार थी वेंदासीं, बेघर थी वेंदासीं। जंहिं ते उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त असांखे मुतबादला जॻहियूं ॾिनियूं वञनि त जीअं असीं पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे सघूं। सही तमामु नाइंसाफ़ी आहे, नाजाइज़ आहे। बिल्कुलु असां मञूं था सरकारी जान, पर असां जंहिं महिल ठाहियूं पिया उन महिल असांखे ठहण न ॾियनि आहे। पहिरियों नंबर। ॿियो नंबर ते सॼो शहर ठहियलु आहे सरकारी हद में। तव्हांखे ख़बर आहे त घणा माण्हू बेरोज़गार थिया आहिनि, कम से कम 10,000 घर सम्झो बेरोज़गार थिया आहिनि। भाई तव्हांखे जिते तकलीफ़ आहे, तव्हांजो हद आहे 50 फुट 60 फुट ओस ताईं, जेको हिकिड़ो जिते तव्हांजो कमु ई न आहे तव्हां उन्हनि खे ठाहियो था। सरासर हिकिड़ो दुश्मनी आहे। ॿियो नंबर ते जिते असूख वारा आहिनि, गजरवा खे तव्हां वञी ॾिसो त बिल्डिंगूं ठहियल रोड जे मथां, नोटिस त उन्हनि खे बि मिलिया आहिनि, पर उहे छो नथा ठहनि। पर न, ईअं न आहे त इहे ग़रीब अवाम खे सिर्फ़ु वोट वठण जे लाइ इस्तेमालु था करनि। वोट वठी उन खां पोइ घणी साई न आहे। सॼो पीपल्स पार्टी जो अगरि अॼु पीपल्स पार्टी वारनि अगरि चवनि हीअं ई ग़रीबनि सां न थिए। कल्ह असां बगाऊं भॼी असांखे मोहलत ॾिना अथनि, भॼी काॾे विया, शेरबाज़ पाण खून कई कोसे खे असांखे हा कयो 2 ॾींहंनि लाइ, पर भॼी त विया। कल्ह वियाऊं, अॼु सुबुह जो सवेर ठहणु शुरू कई आहे। नाइंसाफ़ी न आहे। तव्हांजो हद जो कोई ऑपरेशन में बाला ऑफिसर तव्हां सां गॾु आहे मौजूदु? SDO इंजीनियर? न केरु कोन्हे। केरु कोन्हे। अच्छा, कोई तव्हांजो MP MNA को? न केरु आहे? हाणे 60 महिल आहे, हुनखे धणी साईं आहे, नवाज़ शाह खे धणी साईं आहे। हीउ निरणको आहे, हिनखे धणी साईं न आहे। अगरि धणी साईं हुजे त तव्हां तव्हां वियो शहर में? साईं असां कल्ह विया आहियूं, हाउस ते विया आहियूं, वधि में वधि इस ते वेंदासीं। अच्छा, वधे न। अठमोरी शहर जो सभिनि खे चयाऊं, पर वेचारा पंहिंजे जाॻानि में लॻा पिया। कंहिंखे टेम ई न आहे निकिरण जो। कल्ह असां सभिनि खे चयासीं हलो बाबा एहतिजाज था कयूं, रोड बंदि था कयूं, DC साहिब वटि हलूं था। पर DC साहिब हुजे, हाउस वारा हुजनि, हुननि खे ख़बर कोन्हे कहिड़ो अमीर आहे हिननि में। अदा अमीर केरु कोन्हे। अमीर हुजे आहे ही न ड्रान आहे। हीउ सभु ग़रीब अवाम जो आहे जेको हीअ हालत कया अथनि। सभु ग़रीब आहिनि जो हिननि जो माना हीअ हालत कोन्हे। अगरि हुजे त हीअं त ज़ुल्म न थिया जेको ज़ुल्म थियल आहे। हाणे वाह किथे आहे, ड्राइन किथे था? वाह जंहिं महिल सरासर नाइंसाफ़ी आहे। या उन महिल ठहण न ॾियनि। 200 फुट ते वञी 200 फुट ते पुॻा वञी पीर जो 180 80 वरी जो 100 ताईं रखूं था। तव्हां लाइ 100 था करायूं, 100 बि कोन थियो। हाणे 200 फुट थो थिए। हाणे सॼो शहर थो ड्राई। भला कुझु रिलीफ त ॾियनि, कुझु भला गैर कानूनी जेके ठाहियूं उहे ठाहियूं। दंग निशान हणी ॾिना? निशान ओरे पासे कयो ई कोन अथनि साईं। ओरे पासे निशान आहे ई कोन, परे पासे ॾिनो अथनि, ओरे पासे चुप निशान ॾिनो ई कोन। तव्हांखे नोटिस ॾिना अथनि? नोटिस जेको इहे साल में ॾींदा, पर माप न ॾिनो। असुल ॻाल्हि असां सां मीटिंग करनि, असांखे घुराइनि। दुकान वारा चयो पिए त असां जेको आहे ठाहींदासीं, माप ओतिरी माना असां जेको आहे ठाहींदासीं। उन जे लाइ जो असां जेकॾहिं छा ठाहिनि पिया उन टाइम में हिननि चयो पिए त असां जेको आहे एतिरो ठाहींदासीं, सिर्फ़ु असां पंहिंजी मशीनरी जो जेको आहे कमु करे सघूं। उन ॻाल्हि ते असां न ठाहींदासीं, उनजे बावजूदि माना जेको आहे ठाहींदा पिया। अच्छा, तव्हांखे प्लाटनि इरिगेशन वारनि पैसा वरिता आहिनि? जी हा, वठनि था। सभिनी वरिता आहिनि। सभिनी प्लाटिंग थियल आहे। इहा खपायल आहिनि इरिगेशन वारनि जा। उन्हनि पाण पैसा वरिता आहिनि। घणा पैसा अथनि? साईं कंहिंखां 5 लख वरिता अथनि, कंहिंखां 3 लख वरिता अथनि, कंहिंखां 6 लख वरिता अथनि। साईं इहे करे इरिगेशन वारा पाण खपाइनि। वरी लेकिन हिते जेको ज़ुल्म हले पियो, यानी 180 फुट शाख खां, हालांकि मुक़रर मोड गाड़ी में लेटर पियो आहे, उहो मुक़रर आहे 55 फुट जेको आहे केनाल ऐं 90 खां 100 फुट जेको आहे सो ब्रांच आहे। हाणे हिननि खे कयो आहे 180 फुट। सॼो शहर बर्बादु कयो अथनि, तबाह कयो अथनि। ऐं हिते जेके आहिनि शराबी टोलो आहे। शराबी टोलनि छा कयो आहे जो माण्हुनि खां 10 वठी राति जो शराब
जो वरी बाबा तव्हां कंहिंसां ॻाल्हि न कजो, तव्हांखे रियायत ॾींदासीं, वरी 50,000 ॾियो असांखे, को मसइलो कोन्हे। इहो सिलसिलो महीनो ॾेढ ॿ हलियो ऐं ख़ुदि इरिगेशन वारनि ख़ुदि मुंहिंजे भाउ खां शाख जे कड़ ते 1.5 लख रुपया हिकिड़े कड़ जा वरिता आहिनि। उहे 1.5 लख रुपया चलो ठीकु आहे, उहो बि वियो हलियो। हीउ माण्हू 180 हद त मुक़ररु हुजे, हद त हुजे त भई ॿियनि जे लाइ कानून आहे त ग़रीब जे लाइ बि त उहो ई हुजणु खपे। ग़रीब सां ज़ुल्म छो, ग़रीब सां नाइंसाफ़ी छो? वॾेरनि जा वञी बंगला ॾिसो, वञी पंप ॾिसो। मां तव्हांखे पंप ॾसिया MP जो जेको रोड जे मथां मुक़ररु आहे, ठीकु आहे, अॼु ताईं कंहिं बि हुनखे हथु कोन्हे। हीउ कर ग़रीबनि सां छो थो थिए, ज़ुल्म मिसकिन सां छो थो थिए? ऐं हिते शराबी टोले खां ख़ुदारा असांखे बचायो, हिननि ज़ालिमनि खां असांखे बचायो, हिन ग़रीबनि खे हिननि तबाह बर्बाद करे छॾियो आहे। रोज़ हुननि खे ब्लैकमेल करे, रोज़ मिसकिननि खां पैसा था वठनि ऐं रोज़ जेको आहे ड्रामा था कनि। हितां जो हिकिड़ो अदायो अमजद लाखो को सर्वेर आहे, इहो ॿियो हिकिड़ो ख़ासकेली आहे। इन्हनि ते कहर मचाए छॾियो आहे, कहर मचाए छॾियो, माण्हुनि खे ज़लील करे छॾियो अथनि। हद मुक़ररु हुजे, असांखे सुप्रीम कोर्ट जो हुकुम सिर अखियुनि ते, पर हद मुक़ररु हुजे। ग़रीब जे लाइ बि उहो इंसाफ़ हुजे ऐं अमीर जे लाइ बि उहो ई मक़सदु इंसाफ़ हुजे। ज़ुल्म असां सां कयो पियो वञे, असां तबाह कयो थो वञे, सॼे शहर खे वीरान कयो वियो आहे। ऐं ख़ुदा महिरबानी करे हिन शराबी टोलनि खां असांजी जान छॾायो ऐं हिननि खे ॿिए साइड ते रखो, को इज़तदार ऑफिसर हिते रखो जेको ग़रीबनि जो बचाव थिए, ग़रीबनि जो कुझु पोइ माली कुझु तहफ़ुज़ थिए। साईं 180 फुट हीठा कल्ह जेको ऑर्डर आहे उहो लेटर ॾिनो आहे ख़ुदि हिननि रेवेन्यू वारनि जो निकितल आहे, जेको 55 फुट कैनाल ऐं 90 खां 100 फुट जेको आहे सो मक़सदु ब्रांच। हाणे 180 फुट जेको आहे सो हिननि हद मुक़ररु कई आहे। ख़ुदि न AC साहब मौजूदु आहे, न मुख़्तियारकार मौजूदु आहे, न तपेदार मौजूदु आहे। हिकिड़ो टके जो सर्वेयर आहे जेको आहे रोज़ माप करे माण्हुनि खे ब्लैकमेल कयो ऐं अचे बीठो आहे, ॿ मोबाइलूं घुरायो ऐं जेको आहे सो ॾाराए वठां। को बि ऑफिसर मौजूदु कोन्हे, को DCO जो हुकुम मौजूदु कोन्हे, को लेटर मौजूदु कोन्हे। त बाबा तव्हां लेटर त ॾसियो, तव्हांजी हद छा आहे, त हद ताईं तव्हां भले बाबा भली कयो, असांखे को बि इतराज़ कोन्हे। सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे, असांखे को बि इतराज़ आहे, लेकिन इहो आहे त हद त मुक़ररु हुजे, ज़ुल्म त न थिए न, ग़रीबनि सां कहर त न थिए, पंहिंजो माशी क़तल त न थिए। हिकु बेरोज़गारी हिकिड़ी साईं इरिगेशन वारा मुंहिंजे ख़ुदि भाउ खां 1.5 लख रुपया वरिता अथनि। भाउ ख़ुदा भाउ इहो तव्हांजे अॻियां मीडिया वारनि जे अॻियां 1.5 लख रुपया वरिता अथनि। ख़ुदि मां हिन शइ जो गवाह आहियां, मां नाला बि खणंदुसि, मां उहे माण्हू बि मौजूदु आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदुसि, मुंहिंजे पाड़े जा आहिनि। हे ज़ुल्म आहे साईं, ते कहर आहे। 6.5 लख पैसा मूंखां वधाए त ॻोठ वारे पंहिंजो एरिगेशन जो एरिगेशन वारनि खे एतिरो मसइलो एरिगेशन वारा मूंखे ॿुधाइनि त भाई जॻह तूं न वटि ठहंदी। 6.5 लख 5.5 लख रुपया ॾिना, अञा लख रुपया मुंहिंजो रहियो पियो आहे। हाणे मां हुनखे जॻह वरिती आहे, उन खां पैसा वठां या मां गवर्नमेंट खां वठां, मां काॾे वञा? मां जेको मज़दूरी करे घर जो जेको सामान वग़ैरह ढोर वग़ैरह खपाए मूं ईअं वरिता। हाणे मुंहिंजी जाइ ठाहे ॾिया, उन खां पोइ माप ॾिनो, उन रस्तो। हाणे एरिगेशन रेलवे जो लो एरिगेशन में आहे, उहो घोराड़ू बि नथो वठे। जॾहिं हीअ एतिरा ज़मीन ही प्लेट ही खपिया त माण्हुनि वटां न ईअं केरु गवर्नमेंट जो कोई शइ ते कबो थो करे। 1000 प्लेट पिया न गवर्नमेंट ते केरु वेहे थो, हीअ सभु खपाए गुडू फंटा करे हिकिड़ो ख़ासि केली आहे, सॼो ॾींहुं 24 कलाक ठहियल पिया बसि मां ॾाराईंदुसि। जो हद तक जा को माप असांखे रखंदा। हाणे फिरोज़ लेगारी जो सारेआम होटल हले पियो, तारिक चौधरी जो पंप हले पियो, बाक़ी ग़रीबनि सां असां सां ज़ुल्म आहे। को सियासी अॼु ताईं लड़ी कोन आयो आहे। सॼो गजरा वटि पियो आहे, हा सॼो गजरा एरिगेशन में आहे, उते नालो ई केरु कोन थो खणे, रुॻी 8 खे टारगेट करे वेठा आहिनि। हिते वस्तू असां ग़रीब आहियूं, न को MLA आहे, न को MP आहे। माउंट वठी बसि वञी कराची जा सरकारी हाउस वेही था रहनि, को लड़ी हिते असां खां नथो अचे। बाला ऑफिसर बि न को बाला ऑफिसर आयो DC हो जान सब ऑफिसर AC जा बचे असांखे माप ॾे आ भाई, माप न माप असांखे कोन आहे। पैसा ॾिना आहिनि की फ्लैट बिल्कुलु पैसा ॾिना आहिनि, एरिगेशन जे तरफ़ां लीज़ थियल आहे, असांखां पैसा वठी असांखे जॻहनि जो इजाज़त
अच्छा हाँ बिल्कुल तो तव्हांजा पैसा कंहिं वरिता पैसा बासर हुआ इमिग्रेशन वारे अमले इन में वठी असांखे चई बसि तव्हां जॻहियुनि जो बुनियाद रखो जेकॾहिं कोर्ट इंसाफ़ वठाए थो ॾे त पहिरियां कोर्ट ॿियनि जा नवाब अकबर बुक्की जे केस खां इंसाफ़ कराए ॾे मोहतरमा सां इंसाफ़ करे उमेरोबाद खे बि इंसाफ़ वठाए ॾे बाक़ी रुॻी असां ग़रीबनि खां पियो सभु वसूली असां मिसकीननि सां पियो करे असांजा पढ़नि था क़ुरान पिया आहिनि अची ॻाल्हि पिया असां हाणे असांजा इहो पैसा वठिया गवर्नमेंट न असां भरे ॾियो आहे ग़रीबनि जो रोज़गार वियो आहे हिकिड़ो अटो पाकिस्तान सिंध में त आहे सम्झई असां लाखे रुपया ख़र्च कयासीं चाहियूं ठारायोसीं गवर्नमेंट अॼु बि असांखे चवे आहे त बाबा हिते न ठारायो पैसा बि वरिता असां खां ठारायोसीं हींअर असां लॻायो ख़तमु करे छॾियो अथनि ज़ुल्म थी वियो आहे असांजा बच्चा ॾिसो त छा आहे ज़ुल्म लॻो पियो आहे घटि में घटि असां उन माण्हू ॾेई सघंदा असां त आज़ाद में पइजी विया आहियूं अॼु असांखे नथो मिले सभु दुकानूं बंदि चट थी विया हिकिड़ो गाड़ो कोन बचियो आहे हाणे असां काॾे वञूं ॻाल्हि त इहा ई आहे इहा ठहण जो तव्हां माहौल ॾिसो पिया दुकानूं पिया ठहनि मां हिकु ग़रीब मिसकिन मज़दूर माण्हू आहियां मूंखे तक़रीबन 15 साल थी विया आहिनि हिते अठहठि ते कारोबार नंढो थोरो घणो कारोबार कंदो हुउसि सो बि मुंहिंजो दुकानु ड्राहे छॾियो पट कयो इन ज़ालिम हुकुमराननि सम्झी हाणे ॿियो को बि गस न आहे सवाइ इंसान जी पंहिंजी जान मां ख़ुदकशी करण जो इरादो आहे बाक़ी ॿियो कुझु कोन्हे हाणे नंढा नंढा बच्चा जे घर वञूं था हू असांखां बाबा बाबा करे शइ था घुरनि का शइ घुरनि था असां वटि किथां आहियूं असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं मज़दूर आहियूं ॿियो पंहिंजो हिते गुज़र सफ़र लाइ 68 ते 10-15 साल थी विया मूंखे थोरो घणो हिते कमु कंदे हाणे इहे असांजा हालत आहिनि से हिते सिरनि जे मथां वेठा आहियूं बाक़ी का शइ कोन्हे ॿियो न भाउ न पीउ आहे न ॿियो का सहारो कोन्हे वञूं त काॾे वञूं कंहिंजे दर वञूं हीअ असांखे नओं पाकिस्तान ठाहे पियो मिले पर ग़रीबनि जे कंहिं घर में अटो न हूंदो उहो मालिक केॾां वञे कंहिंजे दर वञे इन ते असां हुकूमत खे अपील था कयूं त असांखे इन्हनि जो को मुआवज़ो को अजुर को शइ मिले त असां कुझु पंहिंजे बचनि खे पाले कुझु कमु अॻिते वधायूं हींअर असां इहे ख़ाली सिरनि जे मथां वेठा आहियूं का शइ कोन्हे वञूं त काॾे वञूं असां मिसकीननि सां ज़ुल्म आहे असां सां तमामु घणी में घणी ज़ुल्म आहे इहे सोचे बि न सघियासीं सो असां सां ईअं थियो ही परेशानी में ही इन में असांखे ॿियो मौत खां सवाइ ॿियो गस को सुझे ई कोन थो असां वञूं त काॾे वञूं ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं कंहिंजे दर वञूं हर कंहिंजे अॻियां वञूं था त धड़का धिका दामाद ॾेई को दुकान जे मथां बीहूं था डाइण नथा ॾियूं त पुलिस वारा इहे हो असां ते सख़्ती कनि असांखे हटाए धिका ॾियनि असां वञूं काॾे वञूं वधीक तव्हां असां सां इंसाफ़ कयो न त ही सवे दुकानूं ड्रही आहे के मजबूर आहिनि के कीअं आहिनि हाणे उन्हनि जो ॿियो को बि गस न आहे जो कुझु थींदो जेको ख़ुदकशी कंदो या मौत जे मुंहं में ॾींदो पाण खे बेरोज़गारी खां तंग अची करे उन जो सभु ज़िम्मेवार हुकुमरान ऐं हुकूमत हूंदा ईअं असां सां मिसकीननि सां ज़ुल्म करणु छॾे ॾियो असांखे पंहिंजे हाल ते जीअण ॾियो ऐं वधि में वधि जीअण ॾियो असांखे तंग न कयो ऐं असांजो जेको नुक़सानु थियो आहे का शइ थियो आहे असांखे असांजो मुआवज़ो ॾियो त असां पंहिंजे बचनि खे ख़ुशि करे असां तव्हां खां ॿिया हुकूमत खां ॿिया अपील नथा कयूं ॿियो को बि शइ नथा घुरूं असांखे असांजे नुक़सान जो मुआवज़ो ॾियो वञे न त असां बसि ख़ुदकशी करण ते मजबूर थींदा